नाज़रीन, नवांखे आम ख़बर न्यूज़ सरकार त पीपल्स पार्टी जो अॻवान अयाज़ अहमद महर गुज़िरियल ॾींहं खां ड्राइवर समेत गुम आहे। अवांखे ख़बर न्यूज़ सरकार त पीपल्स पार्टी जो अॻवान अयाज़ अहमद महर गुज़िरियल ॾींहं खां ड्राइवर समेत गुम आहे। अवांखे ॿुधायूं त अयाज़ अहमद महर गुज़िरियल ॾींहुं कराची जे गिज़री वारे इलाइक़े मां गुम थी वियो। भाउ डॉक्टर नज़ीर अहमद महर पारां चयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां लाइन ते मौजूद आहे सखर मां केटी न्यूज़ जो रिपोर्टर जान मोहम्मद महर। जी जान मोहम्मद, अपडेट कजो। जी काज़ी राबेल, पीपल्स पार्टी जो अॻवान समाजी शख्सियत नामवर बिज़नेसमैन अयाज़ अहमद महर ड्राइवर समेत पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। कराची जे गिज़री वारे इलाइक़े मां शॉपिंग करे वापसि थींदड़ अयाज़ अहमद महर ड्राइवर ऐं गाॾी समेत गुज़िरियल ॾींहुं मंझंदि खां वठी गुम आहे। इन सिलसिले में मुंहिंजी डॉक्टर नवीद अहमद महर जेको भाउ आहे अयाज़ अहमद जो, उन सां ॻाल्हि थी आहे, जंहिं अयाज़ अहमद महर ऐं ड्राइवर जे गुमशुदगी जी तस्दीक कंदे ॿुधायो आहे त संदसि भाउ कराची खां वापसि ॻोठ तरफ़ अची रहियो हो त कराची जे गिज़री वारे इलाइक़े मां गुम थी वियो आहे। संदसि मोबाइल नंबर ड्राइवर जे नंबर समेत बंदि पियल आहिनि, जंहिंखां पोइ संदसि वारसनि में परेशानी आहे। इन सिलसिले में पुलिस खे पिणु गुमशुदगी जो इतला ॾिनो वियो आहे। अयाज़ अहमद महर पीपल्स पार्टी जो अॻवान आहे। खेसि 2019 वारे अरसे में सेनेट जी पीपी पारां टिकट बि ॾिनी वई। डॉक्टर नवीद अहमद महर बि सियासत में सरगर्म आहे। पीपल्स पार्टी जे क़यादत खे बि अयाज़ अहमद महर जी गुमशुदगी जे बाबति आगाही ॾिनी वई आहे ऐं संदसि वारस जेके आहिनि उहे कराची रवाना थी रहिया आहिनि। हिन वक़्तु संदसि रहाइशगाह जेका चक में आहे उते वॾे तादाद में इलाइक़े वासी जमा थियणु शुरू थी विया आहिनि। वॾी महिरबानी अपडेट करण लाइ जान मोहम्मद महर।